बहादुर साथी मीर मुर्सा भुट्टो जे दोस्त शहीद सैफुल्ला जे वरसी आहे। शहीद सैफुल्ला ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े जो साथी ऐं जिदोजहद कंदड़ असांजो अॻुवाण हुयो। शहीद सैफुल्ला जी जिदोजहद हिन सिर्फ़ु वार जे लाइ न पर हिन पाकिस्तान जे मज़लूम माण्हुनि जे लाइ हुई। पर अफ़सोस जो उन शहीद सैफुल्ला जहिड़े अज़ीम असांजे दोस्त खे हिकु क़बाइली सिस्टम में उन क़बाइली सिस्टम जंहिंमें असांजा हितां जा सरदार हितां जा जेके जागीरदार आहिनि जेके हिन सिस्टम खे मज़बूत कयो वेठा आहिनि, शहीद सैफुल्ला हिन इलाइक़े में वेही करे उन सरदारनि खे ललकारियो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे आम करण जी कोशिशि कई। ऐं शहीद सैफुल्ला जे उन जिदोजहद खे ऐं मीर मुर्सा भुट्टो जे उन बहादुर साथी खे असां खां जुदा कयो वियो। पर अॼु बि शहीद सैफुल्ला जेका जिदोजहद आहे उहा सिंध ऐं पाकिस्तान जे माण्हुनि जे दिलनि में मौजूदु आहे ऐं असांजो उहो साथी असां सां जिस्मानी तौरु गॾु न आहे पर उहो असां सां रूहानी तौर ते गॾु आहे ऐं हू पंहिंजे अज़ीम शहीदनि सां उते गॾु आहे। ऐं इंशाअल्लाह जेके बि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते असांजा साथी असांजा दोस्त असां खां हिन जिदोजहद में जुदा थिया आहिनि, असां उन्हनि जी जिदोजहद खे अॻिते वधाईंदासीं। इंशाअल्लाह हिन मुल्क जे अंदरि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे क़ाइमु कंदासीं। मौजूदा जेका पीपल्स पार्टी आहे 17 साल तक इक़्तिदार में उन बाबति तव्हांजा कहिड़ा वीचार आहिनि? सिंध में जेका चेंजिंग तब्दीली न आई आहे अमली तौर ते आम माण्हू खे वेंदे आम शहरी ॻोठाणे खे बुनियादी सहूलियत मुयसरु न आहे, इन जो हल छा हुजणु घुरिजे? जेका मौजूदा पीपल्स पार्टी इहा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी पीपल्स पार्टी न आहे। जॾहिं मीर मुर्सा भुट्टो 93 में पाकिस्तान आयो ऐं हिन पार्टी जे लाइ चयो त हिन पार्टी ते जागीरदारनि सरमाएदारनि ऐं उन आमरीअत जे पैदावार माण्हुनि जो कब्ज़ो आहे। उन जे लाइ शहीद मीर मुर्सा भुट्टो पंहिंजी हिकु अलॻि पार्टी क़ाइमु कई त हिन मौजूदा जेका पीपल्स पार्टी आहे असां इन खे पीपल्स पार्टी तस्लीम नथा कयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो नज़रियो आइन ऐं मंशूर हिन मुल्क जे अंदरि ग़रीब मज़लूम माण्हुनि मुस्तहिक़नि जो जेको आहे सो हिमायत हुई। अॼु जे दौर में जेका मुसलसिल 17 सालनि खां हिन सिंध जे अंदरि जेको हिकिड़ो अज़ाब माण्हुनि जे मथां नाज़िल आहे उहो तव्हां सम्झो था त सिंध जे कुंड कुर्श में सिंध जो वस्ती वाण रोड रस्तो को बि महफ़ूज़ कोन्हे। हीअ हिकु कारोबारी पार्टी थी वई आहे ऐं इंशाअल्लाह ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जे क़यादत में हिन मुल्क जे अंदरि असुल पीपल्स पार्टी जेका क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिन मुल्क जे माण्हुनि जे लाइ ठाही उन जो जल्द वजूद ईंदो। जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवामी सतह ते जलसा बि करे थो ऐं मेल मुलाक़ातूं बि करे थो ऐं ॾिसूं था त उनखे भरपूर मोट मिले थी। उनजी ईंदड़ इलेक्शन या ईंदड़ पार्टी लाइ कहिड़ो लाइ अमल? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर साहब मुसलसिल 5 सालनि खां हिन पाकिस्तान में रही करे सिंध समेत पंजाब KPK बलूचिस्तान सभिनी सूबनि में वञी करे माण्हुनि में हिकु उत्साह पैदा कयो आहे। जेका माण्हुनि में मायूसी हुई ख़ासि करे सिंध जे अंदरि त क़यादत कोन्हे, उन क़यादत जो जेको ख़ाल हुयो उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब पूरो कयो आहे। उनजो ताज़ो मिसाल जेको सिंध जे मथां वॾे में वॾो जेको हिकु वार हुयो जेको कैनालनि जो उनजे ख़िलाफ़ु जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर साहब जिदोजहद कई ऐं उन में कामयाबी माणी ऐं इंशाअल्लाह जल्द ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर साहब फ़ातिमा भुट्टो साहिबा हिन मुल्क जे उन सभिनी मुफ़क्कर अदीबनि दानिश्वरनि वकीलनि हारिनि मज़दूरनि सां गॾिजी करे हिकु पार्टी जो बुनियादु विझंदो ऐं जेका ईंदड़ इलेक्शन आहे उन में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर साहब ऐलान करे चुको आहे त जेका मीर मुर्सा भुट्टो जी लाड़काणे मां सीट आई उहो उन इलेक्शन में उन तां हिसो वठंदो। हाणे तव्हां कीअं था ॾिसो सिंध हुकूमत जेको आहे सो ऐलान कयो आहे त धाड़ेल जेके हथियार फिटी कनि ऐं जेको आहे सो उहो सिलेंडर कनि त जीअं असां उन्हनि खे माफ़ी ॾेई सघूं, उनखे कीअं था ॾिसो? ऐं जेको हाणे जेको ताज़ो ॾिसो त हिकिड़ो क़ौम-परस्त गवाण जेको आहे गनी चांडीअ खे पिणु खंभियो वियो आहे, उन हवाले सां तव्हां छा चवंदो? हीअ जेको डिस्ट्रिक्ट कश्मीर ऐं शिकारपुर जे अंदरि जेके धाड़ेलनि सरेंडर कयो आहे इहो हिकु टोपी ड्रामो आहे। कुझु टाइम पहिरियां तव्हांखे यादि हूंदो त हिकु ॿेले खाते जे मिनिस्टर जो पुटु हथारियुनि सां गॾु पकड़ियो वियो हुयो ऐं उनखां बाद में उनखां उहा मिनिस्ट्री खसी वई हुई। उनखां बाद में हिननि जी हिकिड़ी प्लानिंग तहत हिकु उन्हनि खे वरी ॿीहर मिनिस्ट्री ॾिनी वई
त तव्हां दादू मोरे पुल खां वठी करे घोटकी गुड्डू कश्मीर जे पुल ताणी 50,000 एकड़ ज़मीन जेका आहे उहा बेले खाते जी या नान बेले खाते जी, उहो उन्हनि खे हिकिड़ो टास्क मिलियल आहे जेको ज़रदारी जे हवाले कंदा ऐं ज़रदारी सां गॾु हिन मुल्क जूं उहे ताक़तवर धुरियूं जेके सम्झो था तव्हां पाण त उहे केॾे ताक़तवर आहिनि, उन्हनि जो हिकु टोपी ड्रामो आहे इहो इन सरेंडर करे इन धाड़ेलनि खे। इहे अॻ में उन्हनि जा हुया पालियल हुया, हर थाणे ते 5 इहे माण्हू मुक़ररु थियल हुया, उन्हनि खे सिर्फ़ु इन्हनि उहो सरेंडर कराए क्लियर कराए सरकारी हथियार ॾेई करे ही जेका बि बेले खाते जी ज़मीन आहे दरिया जे ॿिन्ही पासनि खां जेको माहौलियात खे तबाह करणु चाहिनि था, हे उन्हनि ते उनखे चौकीदार करे रखंदा। ॿियो जेको ज़रदारी घोटकी जे अंदरि हिकु नई शुगर मिल क़ाइमु कई आहे, हीउ सॼो उनजो ड्रामो आहे, टोटल ज़मीन ते कब्ज़े करण सां सिंध में खणी चाढ़ियो जेको खंभिजी वियो आहे उन बारे में ॾिसो त सिंध जे अंदरि या मुल्क जे अंदरि को बि माण्हू जेकॾहिं पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारे थो त उनखे उहो जमहूरी हक़ आहे। जेकॾहिं कंहिं बि माण्हू ते का बि चार्ज आहे त उन माण्हू खे अरेस्ट करे तव्हां कोर्ट में पेश कयो। पर हीउ काफ़ी ॾींहंनि खां वठी करे जेको बि सिंध जे इशूज़ ऐं मसइलनि ते, चाहे उहो कॉम्प्रस हुजे या उहो कंहिं ॿिए पार्टी सां हुजे, जेको बि ॻाल्हाइण जी कोशिशि करे थो उनखे ईअं खंभियो थो वञे जेको इहो अमल ग़लति आहे। इन पाकिस्तान जी सलामती जे लाइ पाकिस्तान जी सलामती, सिंध जी सलामती इन जे लाइ आहे त उन्हनि माण्हुनि खे ॿुधो, उन्हनि जे इशूज़ खे ॾिसो। जेसीं ताईं तव्हां माण्हुनि जा मसइला हल न कंदव त इहो हल न आहे त तव्हां माण्हू खंभे गुम कंदव। बलूचिस्तान जे अंदरि हज़ारनि जी तादाद में जेके माण्हू मिसिंग पर्सन आहिनि पर उते को मसइलो हल न थियो आहे। सिंध जे अंदरि बि अहिड़ी पोज़ीशन न ठाही वञे जंहिंमें सिंध जा माण्हू बि उन तरफ़ वञनि। साईं इहो जेको सिंध हुकूमत धाड़ेलनि लाइ